इतना जिक्र कंदासीं एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी त सिंधु दरिया ते केनाल ठाहिण सां सिंध बंजर बणिजी वेंदी। सिंधु दरिया ते का बि सौदेबाज़ी न थींदी। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु हो सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ जल्द हिकु प्लेटफॉर्म तां जदोजहद कबी। नासिर अहम ख़बरवार सां शेयर कंदा एसटीपी सां डॉक्टर कादिर मक्सी चयो त सिंधु दरिया ते केनाल ठाहिण सां सिंध बंजर बणिजी वेंदी। अवां खे अपडेट कंदा हलूं। सिंध ऐं सिंधु दरिया ते का बि सौदेबाज़ी न थींदी। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु हो त सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ जल्द हिकु प्लेटफॉर्म तां जदोजहद कबी। अहम ख़बरवार सां शेयर कंदा एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो त सिंधु दरिया ते केनाल ठाहिण सां सिंध बंजर बणिजी वेंदी। सिंध ऐं सिंधु दरिया ते का बि सौदेबाज़ी न थींदी। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु हो त सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ जल्द हिकु प्लेटफॉर्म तां जदोजहद कबी। नाज़रीन अहम ख़बरवार आलम एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त सिंधु दरिया ते केनाल ठाहिण सां सिंध बंजर बणिजी वेंदी। सिंध ऐं सिंधु दरिया ते का बि सौदेबाज़ी न थींदी। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु हो त सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ जल्द हिकु प्लेटफॉर्म तां जदोजहद कबी। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त सिंधु दरिया ते केनाल ठाहिण सां सिंध बंजर बणिजी वेंदी। सिंध ऐं सिंधु दरिया ते का बि सौदेबाज़ी न थींदी। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु हो त सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ जल्द हिकु प्लेटफॉर्म तां जदोजहद कबी। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त सिंधु दरिया ते केनाल ठाहिण सां सिंध बंजर बणिजी वेंदी। सिंध ऐं सिंधु दरिया ते का बि सौदेबाज़ी न थींदी। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु हो त सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ जल्द हिकु प्लेटफॉर्म तां जदोजहद कबी। नाज़रीन अवां खे अपडेट कंदा हलूं। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त सिंधु दरिया ते केनाल ठाहिण सां सिंध बंजर बणिजी वेंदी। सिंध ऐं सिंधु दरिया ते का बि सौदेबाज़ी न थींदी। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु हो त सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ जल्द हिकु प्लेटफॉर्म तां जदोजहद कबी। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त सिंधु दरिया ते केनाल ठाहिण सां सिंध बंजर बणिजी वेंदी। सिंध ऐं सिंधु दरिया ते का बि सौदेबाज़ी न थींदी। इन बारे सां वधीक तफ़सील सां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार ख़ासकली सां। जी ज़ुल्फ़कार अपडेट करियो एसटीपी सरबराह जो वधीक छा चवणो। हेलो जी ज़ुल्फ़कार अपडेट करियो एसटीपी सरबराह जो वधीक छा चवणो। जी बिल्कुल अॼु सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां सिंधु दरिया ते जेके 6 केनाल ठाहिण ख़िलाफ़ सकरन भरिसां क़ौमी शाहराह ते 21 दद वटि धरणो आयो आहे जिते कादिर मक्सी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदो चयो आहे त सिंधु दरिया सिंध जो जियापो आहे ऐं सिंधु दरिया ते कंहिं बि क़िस्म जो गैर क़ानूनी केनाल वफ़ाक़ या पंजाब खे ठाहिण न ॾींदासीं। हिन चयो त सिंध ऐं सिंधु दरिया ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न थींदी। हीअ असांजे जियापे जो माना ज़रियो आहिनि। हिन जो चवण इहो त जल्द सिंध जा जेके माण्हू आहिनि या क़ौम परस्त तंज़ीमूं आहिनि जेके सिंधु दरिया जे हवाले सां जदोजहद कनि पियूं केनाल जे हवाले सां उहे जल्द हिकिड़े प्लेटफॉर्म थी सिंधु दरिया ते जेके केनाल ठाहिण थिया उन जे ख़िलाफ़ तहरीक खे तेज़ कंदियूं। हिन जो चवण इहो त हीअ तहरीक असांजी थोरी आस आहे पर जेकर इहा केनाल ख़तमु न कयो वियो त हिन तहरीक खे तेज़ कयो वेंदो। जॾहिं त उन जे मौक़े ते निसार कीरो होस्ट खां गॾु डॉक्टर अब्दुल हमीद मेमन गुलज़ार सूमरो ऐं ॿिया अॻुवान सां गॾु आहे जॾहिं त औरतुनि जो वॾो तइदाद हिन धरणे में शरीक हुयो। ठीकु आहे वरी महिरबानी वाजिब हवाले सां अपडेट करण जे लाइ।